आऊं हींअर मौजूदु आहियां सिंजोरे जी वाटर सप्लाई स्टेशन ते। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो इन विंडो खां। हिते ही जेको पंप आहे, जेको जेके ॿ मोटरूं हलंदियूं आहिनि हिते पाणीअ जो प्रेशर पैदा करण जे लाइ। हींअर सिंजोरे जे अंदरि जेको आहे उहो हिकिड़ी मोटर ते पाणी ॾिनो पियो वञे ऐं शहरी तमामु घणा परेशान आहिनि। पुछड़ी जे माण्हुनि खे पाणी सही पहुचे कोन थो। उनजो सबबु ही आहे त हीउ जेको पंप आहे इहो भॼी पियो आहे या टुटी पियो आहे या लीक आहे। उनखे हिननि पब्लिक हेल्थ वारनि जेको आहे कपिड़ो ॿधी जेको आहे उनखे मिड़ई जीअं जुगाड़ कबो आहे उहो कयो वेठा आहिनि पिया। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी इनखे कपिड़ो ॿधो पियो आहे थो। रोज़ु माण्हू शिकायतूं कनि था, रोज़ु माण्हू उन्हनि खे चवनि था। SDO शहनवाज़ ख़ासि अली साहब खे रोज़ु शिकायत थिए थी, सब इंजीनियर खे जेको आहे शिकायत थिए थी, पर ही माण्हू उन ॻाल्हि ते को बि जेका आहे ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। रोज़ु फ़ोननि ते डटा था ॾियनि त अॼु थी वेंदो, सुभाणे थी वेंदो, परीं थी वेंदो। इन हिकिड़े मसइले जे करे जेको पाइप तब्दील करिणो आहे, छाकाणि त इन पाइप तब्दील न थियण जे करे ॿ मोटरूं हलनि थियूं त पाणी जो प्रेशर थिए थो ऐं उहो पाणी जो प्रेशर किरी वरी वापसि मशीननि ते वञे थो, जंहिं सभु मशीनूं सड़ी वञनि थियूं। हाणे हिन खे ठाहिण न ठाहिण जे लाइ बि इन्हनि वटि 100 बहाना 100 कूड़ा आहिनि। पब्लिक हेल्थ खाते वटि जॾहिं खां वठी वाटर सप्लाई स्कीम वारो मसइलो आयो आहे, तॾहिं खां वठी जेको जेको सिंजोरे जा जेके शहरी आहिनि उहे पाणी लाइ जेको आहे हर रोज़ु नई शिकायत कनि था। उन्हनि खे पाणी कोन थो मिले, पाणी त पुछड़ी कोन थिए। 3 ॾींहं पाणी सही हले थो, चौथे ॾींहुं को न को मसइलो आहे ई आहे। ऐं मसइलो बि कोई एॾो वॾो मसइलो कोन्हे, को मामूली मसइलो आहे, पर इंतिज़ामिया जी नाअहली, पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जी नाअहली जे करे सिंजोरे जा शहरी जेका आहे उहा इंतिहाई गर्मी, घुट ऐं ॿुसट वारे माहौल में, बारिश वारे माहौल में पाणी जी जॾहिं शदीद ऐं सख़्तु ज़रूरत थिए थी, उन में जेका आहे सिंजोरे जे शहरनि खे पाणी जी फ़राहमी में सदाईं तौतुल रहे थो, को न को मसइलो रहे थो, का न का शिकायत रहे थी। ऐं उनजो सबबु ही आहे त जेका पब्लिक हेल्थ खाते जी जेका इंतिज़ामिया आहे उनजो को बि इन समूरे मामले में दिलचस्पी न आहे, न ई इन मामले खे जेका आहे उहो संजीदा वठण लाइ तयारु आहिनि। पब्लिक हेल्थ खाते जी जेका जॾहिं खां जेका आहे सुप्रीम जे जेका आहे वाटर कमीशन जो जेको सरबराह हुयो अमीर हानी मुस्लिम, उन जॾहिं खां इहो फ़ैसिलो कयो त जेका आहे म्यूनसिपल कमेटियुनि खां फुरे जेको आहे पब्लिक हेल्थ खाते खे ॾिनो वञे त जीअं सिस्टम बहितर थिए, उहो सिस्टम म्यूनसिपल कमेटी खां वधीक जेको आहे उहो बदतर हालत में पब्लिक हेल्थ वारनि वटि आहे। पब्लिक हेल्थ वारा कंहिं बि हवाले सां इन मामले खे संजीदा वठण लाइ तयारु कोन्हनि के, ऐं हर रोज़ु संदनि जे जेका आहे उहा का न का शिकायत मौजूदु रहे थी।